बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 100 न्यूज़ में भली कार गोटकी में 100 न्यूज़ रिपोर्टर सुधीर अहमद मिरानी मूजिब गोटकी में तंजीम नात ख़्वान इतिहाद सिंध तरफ़ां बीजेपी इंडियन पार्टी मोदी सरकार पारां असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दो जहान सरकार मदीना जे शान में गुस्ताखी करण ऐं नाज़ेबा अल्फाज इस्तेमाल करण ख़िलाफ़ पुरअमन रैली कढी वई। हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाज कयो वियो। इंडियन गवर्नमेंट जे ख़िलाफ़ भरपूर एहतजाज ऐं नारेबाज़ी कई वई। हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तमाम उम्मत मुस्लिमा जे मुल्कनि खां ऐं पाकिस्तान हुकूमत खां मुतालबो कयूं था त इंडियन सफ़ीर खे मुल्क मां निकाली ॾिनी वञे ऐं इंडिया जे तमाम एशिया जो बैकाट कयो वञे ऐं गुस्ताखी कंदड़ मलून खे सज़ाए मौत ॾिनी वञे ताकि को ॿियो अहिड़ी गुस्ताखी न करे सघे। शिरकत कंदड़नि में चेयरमैन तंजीम नात ख़्वान हाजी मखणो फ़कीर महर, हाजी अली अनवर चाचड़, फरमान अली अब्बासी, डिवीज़न सदर फ़कीर महबूब अली शेख, ज़िले सदर रोशन अली महर, सदाम हुसैन चढ़ड़ ऐं ॿियनि वॾे तादाद में शिरकत कई। आख़िर में पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा हया विया।